ख़बर शामिल कयो त ॾेर मां जिते STP सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समीर जो पारां तक PS19 ते नामज़दगी फार्म बहाल थी वियो आहे। संदसि तक जे अवाम में ख़ुशी जी लहर। DC ऑफिस खां अलफत टाउन ॾेरकी ताईं वॾी काफ़िले जी सूरत में जाम अब्दुल फताह समीर जो की रिहाइशगाह पहुची वियो। इन मौक़े ते जीवन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे STP सीनियर वाइस चेयरमैन जो चवणु हो त वॾेरा जेतिरो बि ज़ोर लॻाइनि पर PS19 जी अवाम समझी वई आहे त तक जी अवाम जे लाइ कहिड़ो उम्मीदवार बहितर आहे। असां हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। असांजा दर 24 घंटा अवाम लाइ खुलियल रहिया आहिनि। ज़रई पाणी जो मसइलो हुजे या भाण जो, असां सदाईं आवाज़ उथारियो आहे। STP जी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समीर जो वधीक चवणु हो त जॾहिं PS19 जी अवाम बरसात ऐं ॿोॾि में ॿुॾी रही हुई, अवाम खे राशन ऐं टेंट कपिड़नि जी ज़रूरत हुई त असां ई कैंप लॻाई मदद कई। ही वॾेरा सरदार हितां निकिरी इस्लामाबाद ऐं कराची जे बंगलनि में आरामी हुआ। हाणे इलेक्शन में ही वॾेरा ज़ाहिर थी आहिनि। उन्हनि खां अवाम सवाल करे त मुश्किल वक़्तु जॾहिं आयो त उन्हनि ॾींहंनि ही किथे हुजनि था। असां त हमेशह पंहिंजे अवाम सां गॾु बीठा आहियूं। मुश्किल वक़्त में कॾहिं बि आराम सां न वेठा आहियूं।